जेके फ़क़ीर कनि था मुंहिंजी तारीफ़ ख़ुदा जो कसम आहे मूंखे तकलीफ़ पहुचे थी मूंखे इहा तारीफ़ न वणंदी आहे लक़ब था ॾियनि मुंहिंजा शेर था पढ़नि मूंखे इहा ॻाल्हि न वणंदी आहे मां चाहींदो आहियां त मुंहिंजे मदीने वारे जी वाखाण थिए त मुंहिंजो ऐं मां पंहिंजे मुरीदनि खे मोहबत वारनि खे मन थो कयां त मूंखे अहिड़ा लक़ब न ॾींदा कयो हाणे लक़ब अॼुकल्ह पंहिंजो मीडिया सोशल मीडिया आम थी वई आहे न शेखुल मशाइख शेखुल मशाइख जी माना पुछी हुनखे लिखण वारे खे त हुनखे पाण खे ख़बर कोन हूंदी शेखुल मशाइख माना पीरान पीर शेखुल इस्लाम शेखुल इस्लाम एॾो वॾो लक़ब आहे मूं जहिड़े हिकिड़े नाचीज़ माण्हू ते इहो लक़ब रखणु ईअं आहे ॿिलीअ जे मथां उठ जो कचाओ रखो हाणे छा वीचारी ॿिली छा उठ जो कचाओ खणी सघंदी अहिड़ा लक़ब था ॾियनि जेकी ठहनि ई नथा मूंखे इहे लक़ब न खपनि तव्हांजा जेकॾहिं मूंखे ख़ुशि करणु चाहियो था मुंहिंजे नबी जी सुन्नत ते ऐं हिकिड़ो मसइलो तव्हांखे मुंहिंजे दिलि ते बोझ आहे तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो तव्हांखे उहो सेखारणु चाहियां थो त उन ॻाल्हि ते तव्हां अमल कयो हिकिड़ा मख़सूस लक़ब आहिनि तन बुज़ुर्गनि सां मनसूब आहिनि मसलन इमाम आज़म चवण सां ख़्याल ईंदो हज़रत इमाम अबू हनीफ़े साईं इमाम आज़म उहो आहे हाणे को पंहिंजे पीर खे चए मुंहिंजो पीर इमाम आज़म आहे मुनासिब नथो लॻे हालांकि मुर्शिद खे मुरीद कहिड़ो बि लक़ब ॾिए मोहबत जी ॻाल्हि आहे ॾेई सघे थो पर जेके मख़सूस लक़ब आहिनि पंहिंजे बुज़ुर्गनि जा उहे तव्हां हर गुरुनि सां इतराम छो था कयो जीअं मिसाल गौसे आज़म जो नालो वठो त यकदम ख़्याल ईंदो बगदाद वारे साईं पीरनि जे मां नक्शबंदी पायां कादरी पायां पीरान पीर मुंहिंजो मुर्शिद आहे मां पंहिंजे मुर्शिद जो मोहब्बत रखण वारो आहियां मुंहिंजे मुर्शिद जो लक़ब आहे गौसे आज़म हाणे हर गुरू तव्हां ॿिए कंहिंखे छो था गौसे आज़म सॼो मां हुजां या ॿियो को हुजे कंहिंखे बि गौसे आज़म न सॼो गौसे आज़म आहे त बगदाद वारो उन ते दंगा फसाद सुन्नियत में लड़ायूं झगड़ा हिक ॿिए जे ख़िलाफ़ मुंहिंजा दोस्त अलाए किथे महाल खोले था वेहनि सुन्नियत में इंतशार था पैदा कनि माण्हुनि जा ज़हन मुंतशिर था कनि भई हिकिड़ो लक़ब पीरान पीर जो आहे बसि उन खे ॾियो ॿिया न किरोड़े लक़ब आहिनि छुटा ई लक़ब पंहिंजे पीर खे ॾियण जे लाइ ॿिया लक़ब खुटा आहिनि छा पंहिंजे पीर खे ॾियण जे लाइ जेको जंहिं बुज़ुर्ग जो लक़ब आहे उहो उन सां ठहे थो सम्झो था गौसे आज़म हज़रत पीरान पीर जो लक़ब आहे इमाम आज़म हज़रत इमाम अबू हनीफ़े जो लक़ब आहे सम्झो था ऐं सूर्य बादशाह सूर्य साईं हज़रत पीर साईं रोज़े धणी जा जेके गादी नशीन हुया उन्हनि जो बुज़ुर्ग हुया सूर्य बादशाह उहो उन्हनि जो लक़ब हाणे कंहिंखे हल करूं या कल्ह आलमनि खे हिकिड़ो लक़ब मशहूरु थी वियो आहे के आलम खे लक़ब ॾींदा शेर मुस्तफ़ा हाणे हर गुरू फ़र्ज़ अथव छा ॿिए कंहिंखे शेर मुस्तफ़ा सॼो ॿिया लक़ब खुटा आहिनि छा त मां गुज़ारिश कंदुसि त मूंखे इहे लक़ब न ॾींदा कयो बसि मुंहिंजे लाइ जेको हिकिड़ो मशहूरु थी वियो आहे माण्हू मोहबत मां सॾींदा आहिनि दिलबर साईं मोहब्बत की हिकिड़ी कशिश आहे दिलबर दिल